जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु पंहिंजी सिंधी मिठड़ी ॿोलीअ में मां तव्हांजे लाइ खणी आई आहियां कारकत महीने जी कथाऊं। लेकिन अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार आया हुजो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदो। ऐं कमेंट बॉक्स में जय श्री कृष्ण ज़रूरु लिखंदा। त हलो त पाण शुरू था कयूं। अध्याय 23 जी कथा। रत ब्राह्मण चए त हे पार्षद, मूं भगवान विष्णु जो जय विजय नाले 2 द्वारपाल ॿुधा, उन कहिड़ो नेम व्रत कयो जो उन पदवीअ खे प्राप्त थिया। पार्षद चए त हे विप्र, तरुणो जी धीअ देववतीअ जो कौरव ऋषिअ सां कृपा सां 2 पुट थिया। वॾे जो नालो जय, नंढे जो विजय हो। टियों पुटु पैदा थियो जंहिंजो नालो कपिल मुनि हो। जय विजय ॾाढा धर्मात्मा, दानी ऐं विष्णु जा पूरा भक्त हुआ। सदाईं 12 मंत्र अखरी मंत्र ओम नमः भगवंते वासुदेव जाप कंदा। सॼो वक़्तु भगवान विष्णु जी पूॼा में लॻा रहंदा। पूॼा करण वक़्तु विष्णु भगवान हिननि खे साक्षात दर्शन ॾींदा हुआ। जय विजय कर्मकांड कराइण में ॾाढा होशियार हुआ। जिन मनुष्य त छॾो पर देव देवताऊं बि उन्हनि खे मञींदा हुआ। हिकिड़े दफ़े राजा मरबत हिननि ॿिन्हिनि खे यज्ञ कराइण लाइ निंड ॾेई घुरायो। उन यज्ञ में जय ब्रह्मा ऐं विजय याजिक बणियो। यज्ञ समाप्त थियो। यज्ञ पछाड़ीअ में राजा हुननि खे ॾाढो सारो दान पुण्य धन ॾिनई। धन खणी करे ॿई पंहिंजे घर आया ऐं ॿिन्हिनि भॻवाननि जी पूॼा कई। जय चए त विजय, जेको राजा खां मिलियो आहे तिन जा 2 हिसा कयूं। विजय चए त जंहिंखे जेतिरो मिलियो उहो ओतिरो ई खणे। जय इहो ॿुधी करे ॾाढो दुखी थियो। क्रोध में विजय खे श्राप ॾिने त वञी तूं गिरा थी। विजय चए त मूंखे घमंड में तो श्राप ॾिनो, तंहिं करे तूं वञी करे गज थी। हाणे जय विजय हिक ॿिए खे श्राप ॾेई भॻवान विष्णु खे प्रार्थना करण लॻा त हे भॻवान, असांजो ॾिनल श्राप हटी वञे। भॻवान विष्णु चए त मुंहिंजे भक्तनि जी वाणी कॾहिं कूड़ी न थींदी आहे। मां उन श्राप खे टारण में असमर्थ आहियां। उहो श्राप भोगे करे पोइ तव्हां मूंसां मिलो। पार्षद चए त हे ब्राह्मण, उहे ॿई वञी गज ऐं गिरा थिया। कार्तिक पूर्णमासी ॾींहुं जॾहिं गजगण ढकी नदीअ में सनानु करणु वियो, तॾहिं गिरा पंहिंजे श्राप यादि करे हाथीअ खे पकड़ियो। हाथी दुखी थी भॻवान विष्णु खे राम राम करे पुकारण लॻो। भॻवान विष्णु प्रकट थिया ऐं सुदर्शन चक्र सां हुनजो उद्धार करे छॾियनि। अॼु बि उहो स्थान हरिक्षेत्र नाले सां मशहूरु आहे। हिते हिकु पथर आहे जंहिं ते कि चक्र जो निशान बि आहे। पार्षद चयो त हे विप्र, जेको तो पुछियो सभई भॻवान विष्णु जा द्वारपाल जय विजय टिनी लोकनि में उहे प्रसिद्ध आहिनि। हाणे तूं बि मूं घमंड छॾे करे तुला ऐं मकर उन राशिनि में जॾहिं सूरज अचे त प्रातः काल में सनानु करे व्रत रख, भॻवान विष्णु जी भक्ति कर। तंहिंखां सवाइ साल जी जेकी बि एकादशियूं आहिनि उन्हनि में तूं व्रत रख। घर में सदाईं तुलसी रख। ब्राह्मणनि जी शेवा कर। वाङण मसूर दाल हिंदाणो बसर ऐं थूम छॾे ॾे। इन करण सां तूं अंत में भॻवान विष्णु खे प्राप्त थींदे। उन तुंहिंजे कयल पुण्य जो अधु ॾियण करे कुल्ला बि उन पदवीअ खे प्राप्त थी आहे। जा असां सां वैकुंठ हली रही आहे। पार्षद जो इहो वृतांत ॿुधी करे श्रेष्ठ ब्राह्मण बलि भगवान विष्णु जो नेम सां पूॼन करण लॻो ऐं उन्हनि खे प्रसन्न करण लॻो। अंत में ॿिन्ही स्त्रियुनि समेत भॻवान विष्णु जे लोक वैकुंठ खे प्राप्त थियो। इते श्री पद्म पुराण कार्तिक महात्म जो 23 अध्याय पूरो थियो। पोइ श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। अध्याय 24। राजा पृथु चए त हे देव ऋषि, वेणी ऐं कृष्ण नदीअ जे किनारे ते महादेव जे गणनि वेश्य जे शरीर मां कुल्ला खे अलॻि कयो, सो त मां तोखे ॿुधाए चुको आहियां। हाणे नदियुनि जे क्षेत्र जो कहिड़ो प्रभाव सो कृपया करे ॿुधायो, मूंखे शंका आहे। नारद चए त हे राजन, वेणी महादेव जो रूप ऐं कृष्णा भॻवान कृष्णचंद्र जो रूप आहे। इन ॿिन्ही नदियुनि जो महात्म चइनि मुखनि वारे ब्रह्मा बि चई नथो सघे। तंहिं हूंदे मां जेको तोखे ख़बर आहे उहो ॿुधायां थो। चशो शामुनीअ में सदीअ दरी पर्वत ते ब्रह्मा यज्ञ करण थे चाहियो। यज्ञ जी सामग्री गॾु करे देव देवताऊं महादेव विष्णु भॻवान खे साण वठी उन पर्वत ते विया। त भृगु ऋषि ऐं हिकिड़ो वॾी सभा हुते कई। उन सभा में पास कयऊं त ब्रह्मा जी स्त्री सावित्रीअ खे यज्ञ में हाज़िर थियण लाइ आदेश मोकिलियो। पर सावित्री अचण में देरि कई। तॾहिं ऋषि चयो त हाणे जॾहिं सावित्री न आहे त गायत्री खे आसन ते विहारियो। छा गायत्री ब्रह्मा जी स्त्री कान्हे? महादेव जी ॻाल्हि भृगु जी ॻाल्हि मञी वियो ऐं उते गायत्री खे विहारियो वियो। ऋषि यज्ञ करणु शुरू कयो। यज्ञ शुरू थियण ते ई हो त सावित्री उते अची पहुती। गायत्री खे ॾिसी करे सावित्री क्रोध में अची चवण लॻो त तूं योग्य न आहीं, अयोग्य आहीं ऐं तोखे धिक्कार आहे। त सावित्री चए त हे गायत्री, तूं मुंहिंजे आसन ते वेठी इन करे तूं वञी नदी थी ऐं अदृश्य गायब रहंदीअ। गायत्री खे हिते क्रोध आयो। सा चवण लॻी, हे सावित्री, तो यज्ञ जी शुरूआत में गणेश पूजन न कयो, इन करे तूं वञी नदी थी। वरी सावित्री बि श्राप ॾिनो। महादेव विष्णु अची देवताउनि में हाहाकार मचियो। सावित्री खे चयो त हे देवी, ही त तो कहर कयो। हिन बिना कंहिं सोच वीचार जे वठी सभिनि खे श्राप ॾिनो अथई त सभई नदियूं बणिजी वञो। हाणे इहो श्राप वापसि वठि। विष्णु कृष्णा नदी बणी वियो। महादेव वेणी नदी, ब्रह्मा काकिदंबी नदी,
बणियो ऐं इहे सभु जुदा जुदा अलॻि अलॻि वहण लॻियूं। देव देवताऊं बि पंहिंजे अंशनि सां नदी बणिजी पिया। सिपादारी पर्वत के अलॻि अलॻि सभु वहण लॻा। उभरंदे तरफ़ खां वहण वारी नदियूं देवताउनि जूं ऐं उलंदे तरफ़ वहण वारी नदियूं देवताउनि जी स्त्रियुनि जे अंश मां उत्पन्न थी वहण लॻियूं। उलंदे खां वहण वारी गायत्री सावित्री 2 नदियूं प्रसिद्ध थियूं। ब्रह्मा उते यज्ञ लाइ बोलेश्वर महादेव ऐं भॻवानु विष्णु जी स्थापना कई। उते बल ऐं महाबल जे नाले सां देवताऊं प्रसिद्ध थिया। इते श्री पद्म पुराण कार्तिक मातम जो 24 अध्याय पूरो थियो। बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। अध्याय 25। नारद मुनि चए त हे राजा पृथु, हाणे ब्रह्मा विष्णु ऐं महादेव जी आयु केतिरी आहे? ब्रह्मांड जो वर्णन, पंज महाभूत आदि जो विस्तार सां तव्हां मूंखे वृतांत ॿुधायो। त हुननि ॿुधायो त युग 4 थींदा आहिनि, कलयुग, द्वापर युग, त्रेता युग ऐं सतयुग। पर इन्हनि जी उमिरि बि ॾाढी लंबी हूंदी आहे। चइनि युगनि जे सालनि खे पाण में जोड़े करे चयूं त 4 करोड़ 32 लख साल थींदा आहिनि। उनखे महायुग या हिकु चत्रयुग करे चइबो आहे। अहिड़ो महायुग हिकिड़े मनुअ में थींदो आहे। हर हिकु मनुअ जे पुठियां हिकिड़ी संद 17 लख 28 हज़ार वरियनि जी थींदी आहे। 14 मनु ऐं 15 संधियूं हिकिड़े कल्प में थींदियूं आहिनि। उहे बि मनु 14 आहिनि। ब्रह्मा जो ॾींहुं कल्प ऐं राति बि हिकु कल्प जे बराबरि थींदी आहे। अहिड़ा 720 कल्प ब्रह्मा जे हिकु साल में थींदा आहिनि। तॾहिं भॻवानु विष्णु जी हिकु घड़ी थींदी आहे। भॻवानु विष्णु जा 100 साल जॾहिं पूरा थींदा आहिनि त महादेव तंहिं वक़्तु रुॻो ख़ाली अखि छिंबींदो आहे। भॻवानु विष्णु जी हिकु अधी घड़ी गुज़रण सां ब्रह्मा नास थींदो आहे। भॻवानु विष्णु जी 12 घड़ियूं गुज़रण चुकियूं आहिनि। इहे 13 घड़ी पई हले। महादेव अखि छिंबींदो आहे त विष्णु बि नास थींदो आहे। मनुष्य जो जॾहिं 1 महीनो गुज़रंदो आहे तॾहिं पितरनि जा ॾींहं राति थींदा आहिनि। पितरनि जे लोक चंद्रमा लोक खां बराबरि 1035 योजन दूर आहिनि। योजन में 9 महल सम्झणु घुरिजनि। पितृलोक सूर्य चंद्रमा ई आहे। कंहिं बि महीने ऊंदाही 28 तिथ ॾींहुं पितरनि जे लोक में सिज उभरंदो आहे। उमास ॾींहुं मंझंदि थींदी आहे। इन्हीअ करे श्राद्ध हमेशह मंझंदि ते खाराइणु घुरिजे। साई अठी तिथि वक़्तु शाम थींदी आहे ऐं पूर्णमासी तिथि वक़्तु पितरलोक में अधु राति थींदी आहे। मनुष्यनि जे 6 महीने तां देव देवताउनि जो हिकु ॾींहुं राति बि एतिरे महीननि जी ई थींदी आहे। देवताउनि जी राति त देवतनि जो ॾींहुं थींदो आहे। दैतनि जी राति त देवताउनि जो ॾींहुं थींदो आहे। विक्रम संवत 2016 चेट शुक्ल परवा खां वठी सृष्टिअ खे पैदा थिए संवत 1,07,165 3060 शुरू थियो। अहिड़ी तरह हिन दुनिया जो चक्र हलंदो अचे पियो। इते श्री पद्म पुराण कार्तिक महात्म जो 25 अध्याय पूरो थियो। बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। वरी मिलंदासीं अध्याय 26, 27 ऐं 28 जी कथा सां गॾु। त तव्हांखे हीअ कथा कीअं लॻी ज़रूरु कमेंट बॉक्स में जय श्री कृष्णा या ओम नमः भगवंते वासुदेवाय लिखी करे मूंखे ॿुधाईंदा। तव्हां ॿियो कुझु कथा ॿुधणु चाहियो त मूंखे तव्हां कमेंट बॉक्स में लिखी था सघो ऐं पंहिंजी हिन सिंधी भेण खे सपोर्ट कंदा। धन्यवाद ऐं जय झूलेलाल।